नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज चयो आहे त PDM जी तहरीक हुकूमत खे घर मोकिलण खां पोइ ख़त्म थींदी। मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त लाहौर जहिड़ी तरह सां गुज़िरियल ॾींहुं निकितो सॼी दुनिया ॾिठो। अवाम पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जे तरफ़ां पंहिंजो छुटकारो ॾिसी रहिया आहिनि। हिन चयो त लाहौर जलसे सां हुकूमत जी जान निकिरी रही आहे। छा कॾहिं ॿुधो आहे त कंहिं जलसे ते 33,000 FIR कटी वई हुजे? मरियम नवाज चयो त PDM समूरा ऑप्शन गौर हेठि आहिनि ऐं उन हवाले सां अॼोको इजलास अहम आहे। तहरीक खे अवाम लीड करे रही आहे ऐं हीअ अवाम खे परेशानियुनि खां कढण वारी तहरीक आहे। हिन चयो त तहरीक हुकूमत खे घर मोकिलण खां पोइ ख़त्म थींदी। कानून ऐं आइन जूं ॻाल्हियूं हुकूमत खे नथियूं सुहनि ऐं मां कंहिं बि हुकूमती तर्जुमाननि जी ॻाल्हियुनि जो जवाब नथी ॾियणु चाहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।